नाथ महाराज भक्त और भगवान की। सर्व सतगुरु जी, सनकादि जी भगवान, श्री नारद जी, दालवे जी भगवान, श्री चंद्र महाराज, बाबा साधु राम साहब, बाबा धनुराम साहिब, बाबा राम प्रसाद साहिब, बाबा हरि शरण राम साहिब, बाबा नारायण दास साहिब, बाबा आनंद राम साहिब, बाबा भगत राम साहिब की जय जय। श्री राधे नमः। पार्वती पतये हर 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 हर। आयो लाल सबई चौ झूले 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 लाल। ओम श्री राधा श्री राधिका वृंदावनेश्वरी। ओम कृष्णाय वासुदेवाय प्रणतक्लेशनाशाय ओम नाम संकीर्तनम यस्य प्रणामो दुख शमनस। हरि ओम। भक्त भक्ति भगवंत गुरु इनके पद वंदन किए, वंशी विभूषित करा पीतांबरा दरुण, पूर्णेन्दु सुंदर मुखादर विंद नेत्रात्। हरि ओम। कथा आरंभ होत है, आवो वीर हनुमान, श्री राम लक्ष्मण जानकी, सदा करो करुणा सियावर। चंद्र की जय जय। उमापति महादेव की जय जय। पवन सुत हनुमान की जय जय। बोलो भाई सर्व संतन की जय जय जय। भगवान के प्रणाम कयो साध संगत जी। प्रेम सा सिक सा श्रद्धा सा चरणों में तेरे स्वीकारो नमन। राधा रमन चरणों में तेरे स्वीकारो नमन। राधा रमन छूटी ये भवसागर से आवागमन। राधा रमन छूटे भवसागर से आवागमन। श्री राधे राधा रमन चरणों में तेरे मेरे कर्मों का हरि तू रखना ना हिसाब। बिन कारण कृपा करके तू रखना आस पास। दर्शन दे करना मेरे शीतल नयन। राधा रमन चरणों में तेरे
दे दो ना विश्वास, दे दो ना विश्वास कि मन की मर्जी दूर हो, देखें जहां भी नजरें एक तेरा नूर हो। दे दो ना विश्वास कि मन की मर्जी दूर हो, देखें जहां भी नजरें एक तेरा नूर हो। आनंद की लहरों में हो तेरा भजन, राधा रमन चरणों में तेरे स्वीकारो नमन, श्री राधे राधा रमन। छूटे ये भव सागर से आवागमन, राधा रमण। छूटे भव सागर से आवागमन, श्री राधा राधा रमन। ओ चरणों में तेरे बोलो राधा वर कृष्ण चंद्र की। जय। एक भजन जी बीबी फरमाइशा चौधरी परिवार मों कंहिं फरमाइश कई आहे कंहिं दीदी जन, उहो असां भजन ॻाईंदासीं रामायण खां पोइ। पहिरियों श्री राम कथा, पोइ हलंदी भजन जी व्यथा। उन भजन जा बोल तो कवि मोतीराम जन जो भजन की ओ साईं रे दुखड़ा दर्द मिटाई। हरे राम हे हरे, श्री कृष्ण गोविंद वासुदेव गोपाल दामोदर दीन दयाल। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव। श्री रामचरितमानस बालकांड दोहा क्रमांक 244 दादाजन ना आए जी, कल छुट्टी तो वठन पिया शायद। हेलो ठीक। सब मंचन ते मंच एक सुंदर बिसद विशाल, मुनि समेत दो बंधु तह बैठा रे महिपाल। सियावर रामचंद्र की उमापति महादेव की जय जय, जय। पवन सुत हनुमान की जय जय, जय। बोलो भाई सर्व संतन की जय जय जय। तॾहिं भगवान जॾहिं उते रंग मंच भूमिअ ते पहुता त सभिनी मंचनि में यानी जेकी बि स्टेज हुया उन्हनि में हिकिड़ी ॾाढी सुंदर मंच विशाल ऐं चमकदार उज्जवल ठहियल हुई। खुदि राजा जनक महाराज विश्वामित्र मुनि ऐं श्री राम जी लक्ष्मण जी ॿिन्ही भाउरनि खे उन मंच ते वेहारियो। प्रभुअ खे ॾिसंदे ई सभु राजा दिलि में हारजी विया, यानी निराश ऐं उत्साहहीन थी विया। जीअं पूर्ण चंद्रमा उदय थिए त तारा जेके हूंदा आहिनि प्रकाशहीन थी वेंदा आहिनि। उन्हनि जे तेज खे ॾिसी करे सभिनि जे मन में भरोसो थियो कि श्री रामचंद्र ही धनुष तोड़ींदा, इन में कोई शक कोन्हे, संदेह कोन्हे। अस प्रतीत सबके मन माही, राम चाप तोरब सक नाही। हेॾो उन्हनि जे रूप खे ॾिसी करे सभिनि जे मन में इहो भरोसो थियो, हाँ शिव भगवान जे विशाल धनुष खे जेको संभव आहे टुटी न सघे। बिना तोड़े बि सीता जी अगरि जयमाला विझंदी त स्वाभाविक आहे श्री रामचंद्र भगवान जे हृदय में विझंदी। छो जो राजा ॾिसनि था कि भगवान जी जेकी सुंदरता आहे उहा करोड़नि सूरजनि जे समान, ॿिया जेके बि वेठा आहिनि मनुष्य
वो तो हिकिड़ी जुगनूअ जे बराबर भी कोन्हनि। त ॿुधायो अगरि बिना धनुष तोड़े भी अगरि सीता माता वो जयमाला विझे तो श्री राम जी को वॾा कोई कोन्हनि। हरे राम। वे सोचण लगा, हे भाई ये विचारे करे यश प्रताप बल तेज विनाय करे पंहिंजे पंहिंजे घर हलो, वापस हलो। चओ हरे राम हरे कृष्ण हे हरे। ॿिया राजा जेके अज्ञान में अंधा थी रहा हुया, अभिमानी हुया, इहा ॻाल्हि ॿुधी करे ॾाढो खिलिया ऐं उन्हनि चयो त धनुष तोड़ण ते बि शादी थियणु कठिन आहे। अर्थात सहज में ही असां जानकी जी खे हथ मुंहुं न वञण ॾींदासीं। कहिड़ा राजा हुया? चंड्रा राजा, नास्तिक राजा। चओ हरे राम। भगवान रघुनाथ जो परिचय न हुयो, पतो न हुयो कि भगवान आहिनि, सर्वशक्तिमान आहिनि, केवल सुंदर न आहिनि, वो सोचनि पिया ॾाढा कोमल आहिनि, ॾाढा हिकदमि। चओ हरे राम। श्री कृष्ण गोविंद, श्री कृष्ण गोविंद। हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव। हलिया अचो बाबा, हलिया अचो। हाँ हलिया अचो। श्री कृष्ण गोविंद। मुरारे हे नाथ नारायण वासुदेव। त उहे पिया चवनि असां राम जी खे थोरी न जयमाला विझण ॾींदासीं, चाहे धनुष भॼे चाहे न भॼे, एॾो सरलता सां सीता जी खे न ॾींदासीं, ईअं पिया चवनि। बिना धनुष तोड़े सीता जी ईअं कीअं राम जी जे गले में जयमाला विझंदी? चओ हरे राम। धनुष तोड़ण ते भी शादी थियणु कठिन आहे। वरी त बिना तोड़े राजकुमारीअ खे केरु विवाह करे सघंदो? साईं वाह वाह। स्वागत कयो असांजा गुजरात मां साईं जगदीश लाल जन वटों असांजे प्यारनि सजणनि हाज़िरी लगाई आहे। साईं जगदीश लाल जन अहमदाबाद वारा एकादशी में हाज़िरी लगाए चुका आहिनि, हाणे भी आया हा ऐं ॾाढो प्यार स्नेह उन्हनि जो सिक। हाँ आयो लाल सभई चो झूलेलाल। बोलो श्री वृंदावन बिहारी लाल की। हाँ 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 अच्छा इंदौर में भी ना। हाँ हाँ अहमदाबाद। हाँ 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 वरी अचूं था न 2 से 8 फरवरी। हाँ उते वरी देवभूमि में स्वामी स्वामी श्री। हाँ 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 बिल्कुल बिल्कुल। हाँ हाँ वाह 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 हाँ न न न ॾाढो साईं जन जो दर्शन ऐं संग मिलियो आहे असांखे भागवत कथा में भी ऐं खूब कृपा आशीर्वाद मिलंदी रहे। साईं आसन ग्रहण कयो, थोड़ी देर सत्संग हलंदो, तव्हां भी लाभ वठो। हाँ दरबार साहिब जो दर्शन कयो। हाँ हाँ अचनि त पोइ हाँ साईं कृष्णदास लाइ पाखर रखी अथऊं, ईंदा त पोइ पाई वेंदी उन्हनि खे उहा पाखर लाल। हरे राम। श्री कृष्ण गोविंद। अच्छा हाँ ठीक बढ़िया बढ़िया सुठो। सेठ आयो सेठ। हरे राम। मिठो राम, प्यारो राम, न्यारो राम। चादर सां जीअं न हूंदा आहिनि कुशन कवर हूंदा आहिनि, हा न तकीए में कवर लॻंदा आहिनि, उहे जोड़ो ठहियल आहे। हलो भाई अचो हाणे भगवान रघुनाथ एॾा सुंदर था लॻनि, एॾा प्यारा था लॻनि कि सभु हारजी विया ॾिसंदे ई कि सीता जी जे अगरि योग्य आहिनि त श्री राम जी। इन खां सुंदर टिनी लोकनि में ॿियो कोई आहे ई कोन, छो न हुजे। दुष्ट राजा चवण लॻा सीता जी जे लाइ असां काल सां बि युद्ध में जीते वठंदासीं। वाह भाई वाह। इन घमंड जी ॻाल्हि ॿुधी करे ॿिया राजा जेके धर्मात्मा हा, हरिय जा भक्त हा, सियाणा हा, समझदार हा, उहे खिलण लॻा, मुस्कुराइण लॻा। उन्हनि चयो त राजाउनि जे घमंड खे दूर करे
जेको धनुष कंहिंखो नथो टुटी सघे उनखे तोड़े करे श्री रामचंद्र जी सीता माता सां विवाह कंदा। रही युद्ध जी ॻाल्हि त महाराज दशरथ महाराज जे युद्ध में उन्हनि जे प्यारे वीर सुंदर बांके पुटनि खे राम लक्ष्मण खे युद्ध में केरु जीते सघंदो? हाँ, जेके राक्षसनि खे बि मारे छॾींदा आहिनि। छो हरे राम। गाल वजाए करे फोकट में व्यर्थी मरो न, मन जे लॾुनि सां बि काथे भला कंहिंजी बुख मिटंदी आशा। असांजी परम पौत्र निष्कपट शिक्षा खे ॿुधी करे सीता जी खे पंहिंजे दिलि में साक्षात जगत जी माता सम्झो ऐं उन्हनि खे पत्नीअ जे रूप में पाइण जी आशा ऐं लालसा छॾे छॾियो। अचो साईं, अचो हेॾे विराजो। हा, साईं शुभ नाम का हा ॿुधायो तव्हांजा भाई साहब। असांजे साईं जन जो नालो झूलेलाल जे मंदिर में आहिनि, लाल साईं जे मंदिर में, ऐं नालो बि अथव हिननि जो लाल साईं। ऐं उन्हनि जा प्रेमी खूब कृपा थिए। असां प्रभु सां प्रार्थना था कयूं त सदा स्वस्थ रहनि, तन मन निरोग रहे ऐं खूब सनातन धर्म जो भगवान जे भगतीअ जो प्रचार कनि। साईं अमरलाल जी ऐं नंदलाल जी बिल्कुलु जोड़े सां खूब कृपा रहे। बोलो श्री वृंदावन बिहारी जय हो। वाह वाह। श्री कृष्ण गोविंद गोपाल दामोदर श्री कृष्ण गोविंद हे नाथ नारायण वासुदेव गोपाल दामोदर दीन दयाल दुख भंजन पूरन कृपा। त सियाणा राजा चवनि था भाई सीता जी जगत जननी अथव, उनखे माता सम्झो जगत जी। ऐं श्री रघुनाथ भगवान तो जगत जा पिता परमेश्वर। ईअं वीचारे करे नेण भरे करे उन्हनि जो दर्शन करे वठो। बार बार छवि निहारियो। सुंदर सुख ॾियण वारा सभिनी गुणनि जा खजाना इहे शिवजीअ जे हृदय में वसण वारा अथव सीताराम जी। ऐं ख़ुदि शिव भगवान बि सदा हृदय में इन्हनि खे लिकाए रखंदा आहिनि, जेके तव्हांजे अखियुनि जे साम्हूं अची आहे। सिख हमारी सुन परमस पुनीता जगदम्बा जानहु जिय सीता। जगत पिता रघुपति विचारे भरी लोचन छबिले निहारे। सुंदर सुखद सकल गुण राशि ए दो बंधु संबोर वासी। श्री राम श्री राम ओम श्री राम श्री राम। साम्हूं आयल भगवत दर्शन रूप अमृत जे सागर खे छॾे करे तव्हां जगत जननी माता जानकीअ खे आदर्श निगाह सां ॾिसो, मर्यादा जे नज़र सां ॾिसो, माता जे नज़र सां ॾिसो। मृग जल खे ॾिसी करे डुकी करे छाजे करे था मरो? अरे भाई, जंहिंखे जेको सुठो लॻे उहो ई वञी कयो। असां त श्री रामचंद्र जा दर्शन करे अॼु पंहिंजे जनम वठण जो फल पाए वरितो, यानी जीवन सुफलो करे वरितो। चओ हरे राम। धनुष भंग में सभु जेके राजा आया आहिनि उते सुठा बि ख़राब हर तरह जा माण्हू हर जॻह ते थींदा आहिनि, हा न, सभिनी में थींदा आहिनि। ॾिसो, रावण बि सोचींदो त केरु हुयो? ब्राह्मण हुयो न। त ब्राह्मणनि में बि रावण आयो, त शूद्र जातीअ में घटि जातीअ में त छॾियो, लेकिन जात पात पूछे ना कोई, हरि को भजे सो हरि का होई। लेकिन असुरनि में बि प्रहलाद महाराज जहिड़ा आया, असुर राज, हाँ, जंहिं सभिनी कुल खानदान खे तारे छॾियो। बली महाराज आया, प्रहलाद महाराज आया, ऐं वृत्रासुर जहिड़ा बि असुर समाज में अहिड़ा परम भागवत आहिनि, परम संत आहिनि। इन करे भगवान जंहिं धनुष यज्ञ में आया आहिनि उठे संत महात्मा जहिड़ा हृदय वारा राजा बि आया आहिनि ऐं मूर्ख नास्तिक बि आया आहिनि।
त जेके सुठा आहिनि भगत आहिनि राजा उहे सम्झाइनि था उन्हनि खे। चओ हरे कृष्ण। ईअं चई करे वॾा वॾा राजा प्रेम में मगन श्री श्री रामचंद्र भगवान जो अनुपम रूप ॾिसण लॻा। माण्हुनि जी त ॻाल्हि ई कहिड़ी आहे, देवता बि आकाश मां विमाननि ते चढ़ी करे दर्शन करे रहिया आहिनि ऐं सुंदर गान करे गुलनि जी बरसाति करे रहिया आहिनि। सुंदर अवसर ॾिसी जनक महाराज सीता जी खे सॾु करायो। बोलो जगत जननी जानकी माता की। सभु चतुर ऐं सुंदर जानकी राजकुमारीअ खे आदर सां उन्हनि खे वठी आयो। जानिस अवसर सीयतब पठई जनक बोलाए। चतुर सखी सुंदर सकल सादर चले लिवाए। सियावर रामचंद्र की जय जय। उमापति महादेव की जय जय। पवन सुत हनुमान की जय जय। बोलो भाई सर्व संतन की जय। रूप ऐं गुणनि जी खान जगत जननी जानकी माता जी शोभा जो वर्णन नथो थी सघे। उन जे लाइ मूंखे कविता जी सभु उपमाऊं तुच्छ थी लॻनि। गोस्वामी तुलसीदास जी था चवनि, छो जो उहे लौकिक स्त्रियुनि जे अंगनि सां अनुराग रखण वारियूं संसार जी कविताऊं शरीर खे वठी करे हूंदियूं। काव्य जी उपमाऊं टिनि गुणनि वारियूं माया जे जगत खां खई वयूं आहिनि। उनखे भगवान जी स्वरूपा शक्ति श्री जानकी माता जे अप्राकृत चिन्मय शरीर जे लाइ प्रयुक्त करणु उनजो अपमान करणु आहे, मजाक उॾाइणी आहे। यानी सीता माता कोई साधारण संसारी असां जहिड़ी हाड़ मास वारो शरीर न आहे उनजो। उन्हनि जो शरीर बि उहो ई आहे जीअं आत्मा हूंदी आहे। उनखे संस्कृत में चइबो आहे चिन्मय। जीअं आत्मा हूंदी आहे न, नैनम छिदंती शस्त्राणी नैनम दहती पावक। आग जलाए न सघंदी आहे, उनखे हथियार कटे न सघंदा आहिनि, पाणी ॿोड़े न सघंदो आहे, हवा सुकाए न सघंदी आहे। तीअं भगवान जो स्वरूप बि थींदो आहे सीताराम जी जो, राधा कृष्ण जो। उनजो शरीर बि ओड़ो ई आहे। तंहिंजे करे न उन में ॿुढापो ईंदो आहे, न मृत्यु ईंदी आहे, न कोई रोग ईंदो आहे, न बीमारी ईंदी आहे। उनखे चइबो आहे चिन्मय। चओ हरे राम। त सीता माता जो शरीर चिन्मय आहे। संसारी शरीर त बदिलजी वेंदा आहिनि, पहिरियों बि न हूंदा आहिनि, पोइ बि न हूंदा आहिनि, विच में थोरो सो नज़र ईंदा आहिनि। लेकिन हे त सदा सदा आहिनि सीता माता राम जी। इन करे सीता जी केरु आहे, राधा जी केरु आहे? कृष्ण ही राधा, राधा ही कृष्ण आहे। राधा खे कृष्ण खां कॾहिं अलॻि न लिखियो वेंदो आहे। इन करे साक्षात लक्ष्मी माता ई त सीता माता बणिजी आई आहे। भगवान नारायण ई त राम जी त आहिनि, उहे राम नारायण भगवान। इन करे उहा तुलना थी नथी सघे संसारिक। सीता माता जे वर्ण में उन्हनि उदाहरण खे, तुलना खे, एग्जाम्पल कीअं ॾियूं उहे संसारिक जेके आहिनि। केरु खोटो कवि चवाए अपजस जो भागी ठहे। इन करे सीता जी जे लाइ उहे सभु उपमा प्रयोग करणु सुहिणे कविअ जे पद खां ख़ाली थियणु आहे, अपकीर्ति मोल वठणु आहे। समझदार कवि कॾहिं अहिड़ी नादानी ग़लति कमु न करे सघंदा। इन करे स्त्री साधारण, उन सां तुलना सीता माता जी असंभव। जगत में संसार में अहिड़ी कोई युवती आहे ई कोन जंहिंजी उपमा सीता माता सां कई वञे। इहा हुननि जी महिमा आहे। चओ हरे राम। धरतीअ जी स्त्रियुनि जी कहिड़ी ॻाल्हि आहे? अरे देवताउनि जी स्त्रियूं बि अगरि ॾिठियूं वञनि तॾहिं बि उन्हनि जी अपेक्षा अनंत सुंदर ऐं माता सीता आहे। सरस्वती माता जी वाणी वधीक बोलण वारी। पार्वती माता अर्धांगिनी आहे, यानी अर्ध शिव जो स्वरूप आहे। अर्ध नारी नटेश्वर जे रूप में उनजो अधु अंग स्त्रीअ जो आहे, अधु अंग पुरुष शिव जीअ जो आहे, हा न, अर्ध नारीश्वर चयो वियो आहे। कामदेव जी जेकी स्त्री आहे उहा पतीअ जे बिना शरीर जो, यानी जॾहिं कामदेव जलियो त अनंग थी वियो, ईअं सम्झी करे ॾाढो दुखी रहंदी आहे। ऐं जंहिंजो जहर, जंहिंजो नशो समुद्र सां पैदा थियण जे करे, समुद्र जंहिंजो प्यारो भाउ आहे, उन लक्ष्मी माता जे समान भला जानकी जीअ खे कीअं चयो वञे। यानी लक्ष्मी माता खां बि वधीक
गोस्वामी जी सीता माता जी महिमा गाइया। चो हरे राम हरे कृष्ण हे हरि कृष्ण गोविंद गोपाल दामोदर। जंहिं लक्ष्मी माता जी ॻाल्हि मथे चई वई आहे उहा निकिती खारे समुंड मां, जंहिंखे मथण सां भगवान अति कर्कश पुठीअ वारे कच्छप जो रूप धारण कयो। बोलो कच्छप भगवान की। ऐं वरी रसी ठाही महान विषधर वासुकी नांग जी। ऐं मंथानीअ जो कमु कयो वियो। अति कठोर मंदराचल पर्वत सभु देवता दैतन मिली करे उहो मथियो। जंहिं लक्ष्मी माता जी अतिशय शोभा जी खान अनुपम सुंदरी चवंदा आहिनि, उनखे प्रगट करण में कारण छा ठहिया? इहे सभु सामान असुंदर स्वाभाविक। भगवान बि वरी कच्छप जो रूप धारण कयो, कठोर सामान। ईअं त लक्ष्मी माता प्रगट थी त श्री जानकी माता सां उनजी समता कीअं थी सघंदी? हा, इन जे उलट अगरि छवि रूप अमृत जो समुद्र हुजे ऐं परम रूप में कच्छप हुजनि, रसी हुजे, श्रृंगार पर्वत हुजे, त खुद कामदेव पंहिंजे कर कमलनि सां उन जो मंथन कनि। इन तरह जो संयोग थियण सां जॾहिं सुंदरता ऐं सुख जी मूल लक्ष्मी माता पैदा थिए, तॾहिं कवि उन खे ॾाढे संकोच सां सीता माता जे समान चवंदा। बोलो श्री वृंदावन बिहारी श्री कृष्ण गोविंद गोपाल दामोदर। एह विद उपजय लक्ष्य जब सुंदरता सुख मूल। तदपि सकोच समेत कवि कहे सिय समतोल सियावर रामचंद्र की जय जय। उमापति महादेव की जय जय। पवन सुत हनुमान की जय जय बोलो जय। भाई सब संतन की जय। बोल सियावर राम। इन तरह सां सियाणी सखियूं सीता जी खे गॾु वठी करे मनोहर मिठी वाणीअ सां गीत ॻाईंदी हलियूं। सीता जी नवल शरीर ते सुंदर साड़ी शोभायमान आहे। जगत जननी माता सीता महान सुंदर अति अतुलनीय आहे, यानी कंहिंसां बि तुलना कोन्हे। सभु गहना पंहिंजे पंहिंजे जॻह ते शोभा ॾेई रहिया आहिनि। जिन सखियुनि अंग अंग में चङी तरह सजाए करे उहे गहना पाता आहिनि। जॾहिं सीता माता रंग भूमिअ में पंहिंजा चरण रखिया त उन्हनि जो दिव्य रूप ॾिसी करे स्त्री पुरुष सभु ॾिसंदा रहिजी विया, मोहित थी विया। बोलो सीता मैया महारानी की। देवताउनि प्रसन्न थी करे नगाड़ा वॼाया, गुल बरसाए करे अप्सराऊं गीत ॻाइण लॻियूं। सीता जी जे कर कमलनि में जयमाला शोभा ॾेई रही आहे। सभु राजा चकित थी करे अचानक उन जी तरफ़ ॾिसण लॻा। सीता जी चकित चित्त सां कंहिंखे ॾिसण लॻी? केवल सियावर रामचंद्र की। श्री राम जी भगवान खे निहारण लॻी। तॾहिं सभु राजा मोह जे वश थी विया। सीता जी मुनीअ वटि वेठल ॿिन्ही भाउरनि खे ॾिठो त उन्हनि नेण पंहिंजा खजाना पाए ललचाए श्री राम जीअ में वञी करे लॻा, यानी अखियूं पंहिंजो पाण ई राम जीअ सां जुड़ी वियूं। चो हरे राम हे हरे। श्री राम जी में स्थिर थी वियूं। परंतु गुरुनि जे लज जे करे वेठल ॾिसी करे माता सीता संकोच करे रही आहिनि ऐं श्री रामचंद्र भगवान खे हृदय में खणी ऐं पोइ सखियुनि जे तरफ़ सहेलियुनि जे तरफ़ ॾिसी रहियूं। गुरुजन लाज समाज बड़ देख सीय सकुचानी। लागे बिलोकन सखिन तन रघुबीर उर आन सियावर रामचंद्र की जय जय। उमापति महादेव की जय जय। पवन सुत हनुमान की जय जय जय। बोलो भाई सब संतन की जय। वाह वाह, स्वागत कयो, ताड़ियूं वॼाए असांजे मिठड़े साईं जन जो। बोलो वसण घोट की। असांजा मिठड़ा साईं जन वसण शाह दरबार में
असांजो दिल्लीअ में हमेशह दर्शन थींदो आहे। साईं वसण शाह जो जॾहिं मेलो लॻंदो आहे साध संगत जी, त हर साल काफ़ी सालनि खां असांखे यादि कंदा आहिनि साईं जगदीश लाल जन दिल्ली में उते भक्ति सेवा संभालण वारा, ऐं असांजा मिठड़ा साईं जन हमेशह उते असांखे आशीर्वाद प्यार ॾियणु ज़रूरु ज़रूरु ईंदा आहिनि। बोलो वृंदावन बिहारी लाल की, शहनशाह पारूशाह साहिब की, श्री वसण घोट की, श्री अमर उडेरे लाल भगवान की। ओम ओम श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। वॾी कृपा असां सभिनीनि ते थी रही आहे साध संगत जी, प्रभु परमात्मा जी, जो असांखे घर वेठे संतनि जा दर्शन मिली रहिया आहिनि। खूब हिन जो लाभ वठूं, असां संतनि जो स्वागत ऐं भाव सां सदाई संगत करे ऐं पंहिंजो पाण खे भाग्यशाली सम्झे। चओ हरे राम। असां वेनती कंदासीं, असांजा प्यारा सन्नी साईं जी वारसा शहर मां आया आहिनि, वसण शाह दरबार मां। हिकु बार ज़ोरदार उन्हनि जो ताड़ियुनि सां स्वागत। आयल संतनि जो स्वागत। हाणे असां बि हाज़िरी लॻाए आयासीं भाई वारसा शहर में। उते वरसी साहिब हुई, साईं दिलीप कुमार साहिब जन जी पहिरीं वरसी। ॾाढो आनंद आयो, संगत जो खूब प्रेम। ऐं असां संतनि खे बि निमाणी वेनती कंदासीं कि भले ई 5 मिंट, छो जो इन्हनि खे रायपुर बि निकिरणो आहे, 5 मिंट ई सही पर संगत खे आशीर्वचन ॾींदा, आशीर्वाद ॾींदा। बोलो सतगुरुदेव भगवान की जय। हेलो, राधे राधे। बोल वसण घोट की, शहनशाह पारूशाह साहिब की, साईं सुखरामदास साहिब की, साहिब की। सॼी चक्कर भाटा खे असां प्रणाम था कयूं। जय जय राधे, जय जय वसण शाह। असांखे बि वञिणो आहे, हिकिड़ो साईं जो शब्द चई करे असां बि पोइ मोकल वठंदासीं साईं जन खां। हो दर आहे जो थींदो बेड़ो पारवा, हो साईं वसण घोट जो ही द्वार आ। हो दर आहे जो थींदो बेड़ो पारवा, दर आहे जो थींदो बेड़ो पारवा। बाबे वसण घोट जो ही द्वार आ, साईं वसण घोट जो ही द्वार आ। दर आहे जो थींदो पार आ, दर आहे जो थींदो बेड़ो पार आ। हिन दुआरे जे भी आया से सजण बण जी वया, हिन दुआरे से सजण बण जी वया। अकुल जन के कीन हो से अकुल ओड भी अड जी वया।
सच सखावत जो सखी सरताज वाह दर आहे जो थींदो बेड़ो पार वाह दर आहे जो दर आहे जो थींदो बेड़ो पार वाह दर आहे जो हो चादर में ढक जाए कदमन में रख जा चादर में ढक जाए कदमन में रख जा साईं मुखे दातार पंहिंजी मुखे चादर में ढक जा वसण शाह दातार मुखे पंहिंजी चादर में ढक जा हो चादर में ढक जाए कदमन में रख जा चादर में ढक जाए कदमन में रख जा हो चादर में ढक जाए कदमन में रख जा चादर में ढक जाए कदमन में रख जा तुझे कदमन में पियो हो जामा तुझो नालो जपींदो रहा मां तुझे कदमन में पियो हो जामा तुझो नालो जपींदो रहा हो तुझे दर ते जीअणो मरणो आ तुझो दर न शहनशाह छॾणो आ तुझे दर ते जीअणो मरणो आ तुझो दर न कॾहिं साईं छॾणो आ हो तुझे कदमन तुझे कदमन तुझे कदमन तुझे कदमन हो तुझे कदमन में पियो हो जामा तुझो नालो जपींदो रहा मां तुझे कदमन में पियो हो जामा तुझो नालो जपींदो रहा हो तुझे दर ते जीअणो मरणो आ तुझो दर न शहनशाह छॾणो आ हो तुझे ते जीअणो मरणो आ तुझो दर न शहनशाह छॾणो आ हो सॼी दुनिया रुसे मूंखां साईं सारी दुनिया रुसे मूंखां साईं हो सॼी दुनिया रुसे मूंखां साईं सारी दुनिया रुसे मूंखां साईं हो पर तूं नथी जाए खफा साईं पर नथी जय कृपा साईं हो तुंहिंजे कदमन 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 तुंहिंजे कदमन 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 तुंहिंजे कदमन कदमन तुंहिंजे कदमन में पियो जामा तुंहिंजो नालो जपींदो रहा मां तुझे कदमन में पियो जामा तुझो नालो जपींदो रहा मां हो तुंहिंजे दर ते जीअणो मरणो आ तुंहिंजो दर न शहनशाह छॾणो आ तुझे दर ते जीअणो मरणो आ तुझो दर न शहनशाह छॾणो आ हो फ़क़ीर जी मोहबत ख़ुदा जी मोहबत फ़क़ीर जी मोहबत ख़ुदा जी मोहबत फ़क़ीर राजी अल्लाह राजी फ़क़ीर राजी अल्लाह राजी अल्लाह 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 ओ फ़क़ीर खे ॼाणण ख़ुदा खे ॼाणण फ़क़ीर सुञाणण ख़ुदा सुञाणण फ़क़ीर सां ॻाल्हाइण फ़क़ीर सुञाणण ख़ुदा सुञाण ओ फ़क़ीर जी बरकत ख़ुदा जी बरकत जी बरकत फ़क़ीर राजी अल्लाह राजी फ़क़ीर राजी अल्लाह राजी ओ जिए साईं जिए मुंहिंजो साईं मुंहिंजो जिए साईं जिए मुंहिंजो साईं मुंहिंजो जिए साईं जिए मुंहिंजो रोहिड़ीअ वारो जिए साईं जिए मुंहिंजो रोहिणी वारो जिए ओ सभ खां प्यारो सभ खां न्यारो जुग जुग जानव जिए सभ खां प्यारो सभ खां न्यारो जुग जुग साईं जिए ओ जिए साईं जिए बाबा भगत राम 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 जिए ओ सभ खां प्यारो सभ खां न्यारो जुग जुग जानव जिए सभ खां प्यारो सभ खां न्यारो जुग जुग साईं जिए ओ केर जिए साईं जिए ओ केर जिए साईं जिए ओ छो न जिए साईं जिए ओ छो न जिए साईं जिए
ओ जिए साईं जिए बाबा भगत राम जिए जिए साईं जिए बाबा भगत राम जिए ओ सब खां प्यारो सब खां न्यारो जिग जिग जानव जिए सबका प्यारो सबका न्यारो जुग जुग साईं जिए जिए ओ मोहब्बत दे मोहब्बत वठ मोहब्बत में मजो आहे मोहब्बत दे मोहब्बत वठ मोहब्बत में मजो आए इहो ई आहे दुनिया सचो सौदो विणो शालाए इहो ई आहे दुनिया में सचो सौदो विणो छल न रहंदे तू न रहंदुस मां न रहंदो कुछ विणो शालाए न रहंदे तू न रह दुश्मन कुछ विणो शाला वसण शाह जो आया मां मन जो मुरादियूं पाया मां वसण शाह जो आया मां मन जुमरा जो पाया मां हो मन जो मुरादियूं पाए अज गीत खुशीअ जा गाया मां वसण शाह जो आया मां मन जो मुरादियूं पाया मां वसण शाह जो आया मां मन जुमरा जो पाया मां हो रोहिड़ीअ जे रहण वारा तुंहिंजो अजब नजारो रोहिड़ीअ जे रहण वारा तुंहिंजो अजब नजारो हो आयस मां तुंहिंजे दर ते मूंखे ॾिजांइ सहारो आयस मां तुंहिंजे दर ते मूंखे ॾिजे सहारो हो सभई इहे चवनि था आहे वसण शवाली तुंहिंजी बि झोल भर तूं आहे मदद खां खाली ओ मुंहिंजी बि झोल भर तूं आहे मदद खां खाली ओ स्वाली मां तुंहिंजे दर जो कदमनि में अॼु पवां थो सपना तुंहिंजा मां साईं रातियां ॾींहं लहा थो तॾहिं त पारू शाह जा प्यारा हिकिड़े इहे चवां थो त वसण शाह जो आया मां मन जो मुरादियूं पाया मां वसण शाह जो आया मां मन जुमरा जो पाया मां ओ माण्हू भले सभु यार कनि पंहिंजो हिकिड़ो ई यारा माण्हू भले सभु यार कनि पंहिंजो हिकिड़ो ई यारा माण्हू भले सभु यार कनि पंहिंजो हिकिड़ो ई यारा माण्हू भले सब यार कनि पंहिंजो हिकिड़ो ई यार ओ हिनखे दिलि ॾे हुनखे दिलि ॾे हिनखे दिलि ॾे हुनखे दिलि ॾे इहो पंहिंजो कारोबार पंहिंजो माण्हू भले सभु यार कनि पंहिंजो हिकिड़ो ई यारा माण्हू भले सब यार कनि पंहिंजो हिकिड़ो ई यार राधे 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 असांजा मिठड़ा साईं जन गुजरात में असां परम पूज्य लाल साईं जन के भी चवंदासीं त ब शब्द आशीर्वाद जा असांखे जन सदा संगत खुशहाल रहे भक्ति जे राह ते हले एक बार वरी भी ताड़ियों वजाए करे आयो लाल सभई चो संगत त ॾाढी आहे पर जयकारो घटि आहे आयो लाल सभई चो क्या बात है अॼु असांखे हिते साईं जे दरबार में अचण जो मौक़ो मिलियो आहे साईं लालदास जो साईं झूलेलाल मंदिर सरदार नगर अहमदाबाद में आगमन थियो हुयो 40 साहिब जे महोत्सव में उन्हनि जी
आज्ञा हुई त हिकु दफ़ो झूलेलाल मंदिर चकरबाटा में बि अची साईं झूलेलाल जे 40 साहिब जे महोत्सव जी मौज वठो अची। उन खां पोइ साईं जिन जा ॿ अमृत अची विया, फ़ोन अची विया ऐं असांजो उहो सौभाग्य आहे त असां हेॾी सुहिणी नगरीअ में जेकी संतनि जी नगरी आहे चकरबाटा जा, उन्हनि संतनि जा सभिनी जा आशीर्वाद वरिता ऐं सारी संगत जी आसीस पाती आहे। इहो असांजो सौभाग्य आहे जो हिते अची असां संगत जी आसीस ऐं संतनि जो दर्शन कया आहिनि। मां संतनि खे हिकु वेनती कंदुमि त पूज झूलेलाल मंदिर सरदार नगर अहमदाबाद गुजरात जो बि नओ निर्माण चालू आहे। 60 सालनि खां झूनो मंदरु हो ऐं उन मंदर जे अंदरि भूकंप जे हिसाब सां कुझु तकलीफ़ूं थियूं हुयूं। रिपेयर कराईंदे हाणे उनखे वापसि सां नए सर कयो आहे। बाबा साईं कालीराम साहिब घणा भेरा उते अची विया आहिनि मंदर जे बिल्कुलु सलाह सूचननि में ऐं संतन गण भी अची आहिनि, भाई साहब जगदीश लाल हुजनि, ॿिया बि संत महात्माऊं अची साईं जे दर ते उते सलाहूं ऐं पंहिंजे कार्य सां साईं जो मंदिर भव्य ठही रहियो आहे। बसि थोरे टाइम में उन साईं बाबे साईं झूलेलाल जे उन स्थान जी तयारी आहे। देश जे गृह प्रधान श्री अमित शाह साहिब खे नोतो ॾिनो वियो आहे, रखो साईं झूलेलाल ते त उहो बि अचनि ऐं सारी संगत ऐं संतनि महात्मा सां गॾु उन साईं जे दर जो मुहूर्त कंदासीं। साईं खे वेनती कंदासीं त अची उन साईं जी ज्योतिनि जा बि दर्शन कंदा ऐं संगत खे बि आसीस कंदा। साईं जिन खे वेनती वरी रखी बि पत्रिकाऊं ऐं थी सघे तो मां पाण वरी ईंदुमि साईं जिन खे निमाणी वेनती करणु त वरी हिकु दफ़ो मां तव्हांखे चवंदुमि, संगत खे बि चवंदुमि त साईं जे माध्यम सां तव्हां बि अची उन झूलण जे दर जो ज्योतिनि जो दर्शन कजो ऐं साईं जी ज्योतिनि जो आशीर्वाद पाए संतनि जा दर्शन करे झूलेलाल जी जय जयकार कजो। जय झूलेलाल। वाह वाह, ॾाढो सुहिणो संदेश, ॾाढी ख़ुशी थी। ज्योतियूं जगंदियूं रहनि, भंडारा हलंदा रहनि ऐं खूब जय जयकार थींदी रहे, मेला मचंदा रहनि, खूब कृपा रहे प्रभुअ जी। हिकु बार वरी बि ताड़ियूं वॼाए असांजे संतनि जो स्वागत। ॾाढी मौज मचाए ॾिनऊं तव्हांखे 5-10 मिंटे में। सुहिणा कई भजननि जो अलॻि अलॻि मिश्रण करे तव्हांखे रसास्वादन करायूं। ओम ओम अचो भाई 2 मिनट केवल हरि नाम संकीर्तन करे वठो साथ संगत जी। जय जय राधा रमण हरि बोल, 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 जय राधा रमण हरि बोल, जय जय राधा रमण हरि बोल, जय जय राधा रमण हरि बोल। हरि बोल हरि बोल हरि बोल हरि बोल, हरि बोल हरि बोल हरि बोल हरि बोल, हरि बोल हरि बोल हरि बोल हरि बोल, हरि बोल हरि बोल हरि बोल, हरि बोल 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 हरि बोल हरि बोल हरि बोल। जय जय राधा रमण हरि बोल, 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 जय जय राधा रमण हरि बोल।
सभई चो लाल झूलेलाल 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 लाल झूलेलाल 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 लाल झूलेलाल 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 लाल झूलेलाल झूलेलाल झूलेलाल। बोलो राधे राधे श्याम राधे 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 श्याम राधे। बोलो राधे 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 राधे। जय जय श्री राधे। वृंदावन बिहारी लाल की जय। श्याम सुंदर भगवान की जय। जगत गुरु श्री चंद्र भगवान की जय। ओम शांति। भूर्भुवस्सुः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम शांति शांति शांति। ओम बोलो श्री जगदम्बे मैया की जय। धर्म की अधर्म का प्राणियों में विश्व का हर हर महादेव। जो बोले सो तरे जगत गुरु श्री चंद्र हरे। अज प्रसाद सेवा मलघानी परिवार जे तरफों विजय मलघानी जंहिंजी पुण्य तिथि आहे असांजे पड़ोस में प्रभु कृपा कंदा। ऐं श्रीचंद चावला उन्हनि जी बि पुण्य तिथि आहे। दातार कृपा कयो सदा सदा तव्हांजे दरबार जे निकट रहनि सेवा कई अथऊं। सदा वैकुंठ में वास मिले परिवार में प्रेम भक्तिअ जो दान मिले। ओम कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणत क्लेश नाशाय गोविंदाय नमो नमः। बोलो वृंदावन बिहारी लाल। हाणे साईं कृष्णदास जन स्वागत कंदा असांजे मिठड़े संतन जो। परम पूज्य साईं लाल साईं जन ऐं असांजा मिठड़ा साईं वसण शाह दरबार में सभई चो झूलेलाल। असांजा प्यारा साईं वसण शाह दरबार में बोलो वसण घोट की बाबा भगत राम साहिब की आयो लाल सभई चो झूलेलाल। बोलो वृंदावन बिहारी लाल की जय। बोलो अन्नपूर्णा माता की जय। श्री लक्ष्मी नारायण भगवान की जय। श्री वीरल भगवान की साईनाथ महाराज की आज के आनंद की आयो लाल सभई चो झूलेलाल। कथा विश्राम होत है कृपा करो हनुमान श्री राम लक्ष्मण जानकी सदा करो कल्याण सियावर रामचंद्र की। उमापति महादेव की जय। पवन सुत हनुमान की जय। बोलो भाई सर्व संतन की जय जय जय।